हिते अरबी खाधनि जा स्टॉल बि लॻाया विया। नाइट में हिकु अहिड़े रिवायती खाधे खुराक जे स्टॉल ते मौजूदु आहियूं जिते हिकिड़ी ख़ातून आहे जेका ट्रेडिशनल खाधो हिते तयारु करे रही आहे। सभ खां पहिरियां त उन खां पुछूं था त वुड यू लाइक टू टेल अस सम अबाउट दिस स्टॉल व्हाट यू आर डूइंग हियर? I have here some our traditional food. We give to the guests to try our traditional food. It is sweet? Yeah, it's sweet. I have something sweet and some little salt. It's not salt. And Like try? yeah, I'll try. I like to try it. And how is response of people on your traditional food? And your traditional food खाई ॾिसूं त उहो कहिड़े क़िस्म जो आहे? How is response of your visitors on your traditional food? They like it. They like it. Yeah, they enjoy. You are professionally you run the stall or you have established just here? No, just here. Yeah, you are from any village? No, You are from we are from DTCM. okay. And shall we talk? Shall we taste it? Yeah. Okay. हिनखे साॻो चवनि था। अॼु ॾिसूं था कहिड़े क़िस्म जो आहे It's sweet. ऐं ज़बरदस्त क़िस्म जो मिठो स्वीट आहे, ॾाढो टेस्टी आहे। इट इज़ फुल ऑफ टेस्ट and the other one is This is we call it khabis. खबीस। वो ये असांजे माए जहिड़ी हिकिड़ी शइ आहे जंहिंखे खबीस चवनि था पिया। इहो ॾिसूं था त कहिड़ो आहे। It is too tasty. It is very. Thank you. Try this one. And what is this? This is we call it asida. Asida. This third one is asida. I think you have in Pakistan the same, but it's a little bit spicy. Well, yeah, this is very tasty. Asida is tasty. These are ही सभु शयूं जेके माए हलवे सीरे जे शिकिल में पाकिस्तान में सिंध में बि मौजूदु आहिनि, पर उनजी पंहिंजी अलॻि अलॻि टेस्ट आहे। ऐं हाणे हिकिड़ी ॿी माए जहिड़ी हिकिड़ी टेस्टी शइ करनि था। व्हाट डू यू कॉल इट? This is haris. Haris. This is some spicy thing. No, this Not is saltish spicy, thing. Salted, yeah, it's salted. Very tasty. This is also tasty. Thank you very much for your Arab hospitality. हिते ई अरबी लिबास में असांखे असांजे बलोचिस्तान जा अहिड़ा नौजवान बि मिलिया जेके हाणे पंहिंजे देश में मोटी वञण में सलामती नथा सम्झनि। न रुॻो उहे ज़रख़ेज़ सिंध जा नौजवान बि हिन बरपट देश में गुज़र सफ़रण लाइ हिते आयल आहिनि। ये अरबियन नाइट हिकु तमामु बहितरीनु इवेंट आहे। स्पेशली असां जेके इंटीरियर सिंध जा माण्हू हिनखे त माना हिन नाइट जो असांखे इंतज़ारु हूंदो आहे कि साल में हिकु दफ़ो इहा नाइट अरेंज कराईंदा आहिनि। इहो इवेंट थींदो आहे, असांखे इंतज़ारु हूंदो आहे त कहिड़े वक़्तु थिए कॾहिं थी थिए त हिनखे हली इंजॉय कजे। हिन में असां तमामु घणो इंजॉय कंदा आहियूं। इवन जो हिननि जो अरबिक कल्चर, अरबिक डांस ऐं इवन दो तव्हां हिननि में ॾिठो हूंदो त नंढा नंढा स्टॉल लॻनि जंहिंमें लोकल ॿारनि जूं औरतूं ॾिठियूं हूंदियूं तव्हां, उहे माना पंहिंजा जेके स्पेशली उन्हनि जा तहज़ीब ऐं कल्चर जा जेके खाधा आहिनि उहे सर्व कनि थियूं माण्हुनि खे। इहे नंढियूं नंढियूं शयूं असांखे ॾिसी ॾाढी ख़ुशी थींदी आहे त असां वटि बि अहिड़ियूं कुझु इलाइक़ो अहिड़ो आहे असांजे बि सिंध जो त उन्हनि में बि इहे जेकॾहिं थींदियूं त असांजा माण्हू ऐं असां बि इंजॉय कंदासीं। ॾाढो इंजॉय कयोसीं ऐं हीअ डिज़र्ट में हीअ मैनेजमेंट ॾिसी ॾाढो मुतासिर थिया ऐं असांखे ॾाढो सुठो लॻो ऐं इंशाअल्लाह नेक्स्ट टाइम बि कोशिशि कंदासीं त हीअ महफ़िल ऐं हिन महफ़िल जा मज़ा वठूं। दुनिया जो हिकु वॾो हिसो सहराउनि साहिलनि ऐं चरागाहनि खां महरूम आहे। दुबईअ जे सहरा खे हितां जे हुकुमराननि एॾो पुरकशिश बनायो आहे जो हाणे दुनिया हिन सहरा जी बि दीवानी आहे। अरबियन नाइट अहिड़ो इवेंट आहे जंहिंमें हिकु भेरो ईंदड़ वरी हिन इवेंट जो इंतज़ारु कंदा आहिनि। हिन अरबियन नाइट जो हिकु अहम इस्म वर्ल्ड कप में शिरकत कंदड़ घोड़नि जी परफॉर्मेंस हूंदो आहे। उहा परफॉर्मेंस घोड़नि खे ट्रेन कंदड़ लेडी जॉकीज़ पेश कंदियूं आहिनि। घणे भाङे यूरोपी मुल्कनि सां वास्तो रखंदड़ लेडी जॉकीज़ जॾहिं रिवायती अरबी ड्रेस पहिरे घोड़नि ते सवार थी मैदान में अचनि थियूं त कुझु घड़ियुनि लाइ माण्हू लोक अदब में ॼाणायल परियुनि वारे देश जे गलियुनि में गुम थी वञे थो। आम माण्हुनि लाइ भली ख़वातीन पंहिंजे हुस्न
ऐं रानायुनि सबबु कशिश जो सबबु बणिजनि, पर इहे इंतिहाई पेशेवराणा ऐं ज़िम्मेवारियूं निभाईंदड़ औरतूं लखें डॉलर घोड़ा ट्रेन करण ऐं घोड़े सवारीअ मां कमाइनि थियूं. Where from you are, and tell something about your experiences tonight. Well, our experiences tonight, okay, we do many shows, okay, through our, all over, okay. We did Alain last November, okay. We're part of our gang, okay. We've got our Hoofbeats herd here, okay, as you can see. It's just amazing, okay, and we just love our horses so much. And Since how many time you are in this, hobby or business or job? you'll have to speak to Eileen. Well, we do many shows, okay, obviously, okay, but and we do it, on a professional basis, okay. We just love it. You have been riding horse. Yes, I've had him for 3 years now, but I bought him to Dubai about 2 years ago. So, And how is horse riding is a risky hobby or? it's a hobby, and at Hoofbeats we have the show. That's all the time that we do most weekends, and it is amazing down there, and the teaching is absolutely phenomenal. So over the last year that I've been there, I've been taught by the best, and they've really given me so much confidence to be here tonight, and it was our first show tonight. How was your feeling when you were dressed as a princess? Amazing. For all the little children to come up and say you're a princess or a mermaid. So I mean, she absolutely loved it. Sarah was a sea monster. So all day she's been saying that she's a sea monster, but it's been absolutely phenomenal to dress up. You feel like a little girl again. घोड़नि पालण जो शौक़ु सिंध में आम जाम आहे. सिंध में केतिरा ई सरंदीअ वारा घोड़ा पालीनि था ऐं उन्हनि जा रेस बि कराइनि था, पर घोड़नि जे रेस खे इज्तमाही भले लाइ हिकु वसीले तौरु छो नथो इस्तेमालु कयो वञे? इन सवाल जो जवाब मूं अरबियन नाइट में घोड़ा अरेंज कंदड़नि खां पुछियो. ये अनवर साहब, आप इसको शो को ऑर्गेनाइज करते हैं, इसको क्या आइडिया क्या है, क्या है इस शो के पीछे? इस शो की जो बुनियाद यही है कि हम ये चाहते हैं, हूफबीट्स हमारा जो प्रोग्राम है, कि इंसान और घोड़े का जो दरमियान हमारा जो लिंक है, उसका वो लिंक है मोहब्बत का. वो लिंक है जिसके ऊपर हम उसको ट्रस्ट करते हैं और घोड़ा हमें ट्रस्ट करता है, और इसके हमारी सारी ट्रेनिंग ही उसी तरह होती है. बहुत लोग घोड़ों को ट्रेन करते हैं, ज़बरदस्ती ट्रेन करते हैं. हमारे यहाँ हम नेचुरल हॉर्समैनशिप के प्रिंसिपल्स अप्लाई करते हैं, और हमारा एक प्रोग्राम है स्पीक हॉर्स, जो हम इन बच्चों को भी सिखाते हैं, और इसका नतीजा ये होता है कि घोड़ा जो होता है वो आपको ट्रस्ट करता है. जो आज हमने आतिशबाजी की है घोड़े के ऊपर, ये दुनिया में कभी पहले किसी ने नहीं की घोड़े पे. आपने देखा होगा एक एक्ट हमने आखिर में किया था, जहाँ घोड़े के 2-3 घोड़े थे और हमने वहाँ ऊपर से आतिशबाजी कर रहे थे. ये कभी किसी ने ज़िंदगी में आज तक किसी ने घोड़े पे नहीं किया. अच्छा, ये जो डेजर्ट का इंतखाब है, ये किसका है? ये मैदान है, उनका है इंतखाब, ये उनका अरेंजमेंट है. उन्होंने हमसे कहा था कि हम आज शाम की इंटरटेनमेंट करें घोड़ों की. ऐसी चीज़ें पाकिस्तान में क्यों मुमकिन नहीं है? पाकिस्तान में ज़ाहिर मसाइल बहुत हैं, और वहाँ बहुत लोगों के पास अपने उनके एजेंडा होते हैं, अपना तरीका होता है. पाकिस्तान में पुराने ज़माने में मेले होते थे, मेलों में ये चीज़ें होती थी, लेकिन इनकी कोई हुकूमत ने और जो बड़े लोग हैं उन्होंने इन पर खर्चा नहीं किया. ये घोड़े ऐसी चीज़ होती है जिसके ऊपर आप कमाई नहीं कर सकते. लोग समझते हैं कि अगर आपके पास घोड़े, मेरे पास 50 घोड़े हैं, इसका मतलब ये नहीं है कि 50 घोड़े हमने शो कर दिया तो बहुत आमदनी होगी. असल में घोड़ों का आप उसी वक्त रखें जब आप के पास इतना हो कि आप उनके खातिर कर सकें. हम लोग कहते हैं कि पाकिस्तान में एक और प्रॉब्लम ये है कि वहाँ रवायत नहीं रही लोगों की कि फेयर करें, इस तरह के एंटरटेनमेंट करें. क्योंकि जब आप पाकिस्तान में भी किसी से कहते हैं मैंने एंटरटेनमेंट का एक शो करना है, तो एकदम लोग समझते हैं कि कोई फौजी हो रही है, और हमारी सारी जहनीत जो है वो कुछ कई तरीके से ख़राब हो गई. अरबियन नाइट खे सालनि खां ॾिसंदड़ हिन सकाफ़ती इवेंट खे ॾिसी सिंध ॾांहुं हसरत भरियुनि निगाहुनि सां ॾिसनि था. तो तव्हां सालनि खां ही अरबियन नाइट अटेंड कयो था, हीअ रिवायत छा आहे, हीअ हंधु कहिड़ो आहे, हिन जी अहमियत छा आहे? असल में हिन नाइट खे अरेबियन नाइट था चवनि. हे स्पेशली ख़ुसूसी तौरु जेके रेस जी दुनिया जा, घोड़नि जी डोड़ जी दुनिया जा माण्हू
दुबई वर्ल्ड कप जे लाइ अचनि था त उन्हनि खे दुबई गवर्नमेंट जे तरफ़ां या हिज हाइनस शेख मोहम्मद जे तरफ़ां दुबई या UAE या गल्फ जे अरबनि जो कल्चर उन्हनि खे मुतारफ़ थो कयो वञे। उन में उहो कोशिशि कनि था त गल्फ रीजन में जंहिं बि क़िस्म जो फूड अरब वर्ल्ड में थिए थो उन सॼे फूड जो इंतज़ाम हिते थिए थो। अरब कल्चरल जेके उन जा लवाज़मात आहिनि, जीअं उन्हनि जी कल्चरल डांस आहे, उन जा कल्चरल सॉन्ग्स आहिनि ऐं उन्हनि जो जेको कल्चरल गेम्स ॾांहुं रांदियुनि ॾांहुं बिहेवियर आहे, मिसाल घोड़नि ॾांहुं, उठनि ॾांहुं, ॿकरनि ॾांहुं, ढगनि ॾांहुं, उहो सभु तव्हां हिन ग्लोबल विलेज हिन में वेंदो अरेबियन नाइट जे मुख़्तलिफ़ स्पॉट्स ते त उन्हनि जे सॼे कल्चर जो लुक ॾींदो तव्हांखे। बेसिकली हिन नाइट जो थीम आहे अरब कल्चर खे दुनिया जे ॾाढो मुतारफ़ कराइणु, छो त दुबई वर्ल्ड कप जेको आहे उहो अॼु जी दुनिया जो महांगो तरीन वर्ल्ड कप आहे घोड़नि जी डोड़ जो, ऐं सॼी दुनिया में उन जी अट्रैक्शन आहे। हिन इवेंट खे ॾिसण लाइ मशरक़ी माहौल जूं ख़वातीन बि वॾे तइदाद में अचनि थियूं। हिन क़िस्म जा इवेंट ॾिसी हिकु ख़्यालु कंहिं सिंध वासीअ जे ज़हन में अचणु का अनोखी ॻाल्हि त न हूंदी त सिंध वटि जेकी वसीला सूंहं नेमतूं ऐं जाग्राफियाई तोड़े सक़ाफ़ती रनायूं आहिनि उन्हनि खे सुठी हुक्मरानी वसीले इस्तेमालु कजे त न रुॻो सिंध दुनिया खे दहशतगर्दीअ वारे ख़तरे मां ॿाहिरि कढण में मदद ॾेई सघे थी, पर सिंध जा सक़ाफ़ती रंग समूरी दुनिया खे अमुन आछे हिन दुखायल देस खे ख़ुशहाली बाछे सघनि था। पर इहो सभु कुझु करण लाइ असां वटि मुख़्तलिफ़ नालनि ऐं नारनि जे आड़ में ख़रीजल ग़ुलामीअ खे थुॾे आज़ाद इंसाननि वांगुरु सुठी हुक्मरानीअ वारे ख़्वाब खे अमली शिकिल ॾियणी पवंदी।